शोरूं में सिंध एक्शन कमेटी तरफ़ां बेटन ते कब्ज़े ख़िलाफ़ 15 नवंबर ते गवर्नर हाउस आॾो जलसे जो ऐलान कियो वियो आहे। प्रेस कॉन्फ्रेंस में अॻवाणनि इहो चयो त कराची में 15 नवंबर ते रैली कढण बाद गवर्नर हाउस आॾो जलसो कयो वेंदो। अॻवाणनि चयो त पीपी हुकूमत सिंध जूं ज़मीनूं विकिणे छॾियूं आहिनि, हाणे ॿेट ऐं कारूंजर जबल खपाइण जी साज़िश पई करे। जाम शोरों में सिंध एक्शन कमेटी जो इजलास थियो, जंहिंमें इहो फ़ैसिलो कयो वियो त बेटन ते कब्ज़े करण ख़िलाफ़ 15 नवंबर ते गवर्नर हाउस कराची आॾो जलसो कयो वेंदो। कराची में 15 नवंबर ते रैली कढण बाद गवर्नर हाउस आॾो जलसो कयो वेंदो। कमेटी जे अॻवाणनि जो चवणु आहे त पीपल्स पार्टी जी सिंध हुकूमत ज़मीनूं विकिणे छॾियूं आहिनि सिंध जूं, ऐं हाणे ॿेट ऐं कारूंजर जबल खपाइण जी साज़िश पई करे। जाम शोरों में सिंध एक्शन कमेटी तरफ़ां इजलास कोठायो वियो। इजलास खां पोइ इहो ऐलान कयो वियो आहे त बेटन वारे मामले ते 15 नवंबर ते गवर्नर हाउस आॾो जलसो कयो वेंदो। तफ़सील मालूम कयूं था जाम शोरों मां टाइम न्यूज़ रिपोर्टर रहमान मेमण खां। रहमान, वधीक आगाह कजो, सिंध एक्शन कमेटी तरफ़ां इहो ऐलान कयो वियो आहे त 15 नवंबर ते गवर्नर हाउस कराची आॾो जलसो कयो वेंदो। जी बिल्कुल, सिंध एक्शन कमेटी पारां बेटन ते वफ़ाक़ी वलार वारे मामले ते अॼु ख़ुसूसी इजलास जेको सो सैयद जलाल मेमून शाह जी सदारत हेठि मुनक़िद कयो वियो। इजलास में डॉक्टर कादिर मक्सी, सनान कुरैशी, डॉक्टर रसूल बख्श ख़ासकली, नवाज़ शाह बादाई, सैयद लाल शाह ताजमरी, कामिल लतीफ़ लगारी, रोशन बूढ़ो, जगदीश आहूजा ऐं ॿियनि जेको सो शिरकत कई। सिंध जा बेटन ते पप ऐं पीटीआई वारा वालार ख़िलाफ़ जेको सो हिननि करारदाद पास कई आहे। हिननि चयो आहे त 15 नवंबर ते कराची में हिकु वॾे पैमाने ते गॾियल तौर रैली कढी वेंदी। शारा फैसल खां जेका रैली गवर्नर हाउस ताईं कढी, उते हिकु वॾो जलसो जेको सो कयो वेंदो। हिननि चयो त पीपल्स पार्टी ऐं वफ़ाक़ी हुकूमत गॾियल तौर ते सिंध जा ॿेट विकिरो करण जूं साज़िशूं करे रहिया आहिनि, जिन खे कंहिं बि सूरत में जेको सो असां क़बूल न कंदासीं, जंहिं ख़िलाफ़ सख़्तु एहतिजाज कयो वेंदो। हिननि चयो त जेकॾहिं असांजे एहतिजाज खां पोइ बि हीअ सदारती ऑर्डिनेंस वापसि न वरितो वियो त वधीक एहतिजाजी तहरीकुनि जी हिकमत अमली जोड़ी वेंदी। जी, तफ़सील ॾियण लाइ महिरबानी मुंहिंजी रहमान मेमण।